बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबब लोच। अॼु जे हिकु नए टॉपिक अरब दौर सां अव्हां सां गॾु आहियां। अॼु जो असांजो टॉपिक तमामु अहम आहे। अरब दौर जेको 712 खां शुरू थियो 1050 ताईं, एतिरे अरसे में 300 सदियूं गुज़रण ताईं तमामु घणो जेको आहे इल्मु अदब ऐं जेको नसर निज़म तरक़ी कई। ऐं इहो जेको हिकु लेक्चर में मां ॿुधाए नथी सघां, पर इन्हनि जा मेन पॉइंट जेके आहिनि मां तव्हांखे उहे लाज़मी ॿुधाईंदमि। ज़ाहिर आहे तव्हां बि लेक्चरारी जी तयारी था कयो त ज़रूरु इन खे पढ़ियो हूंदो, पर इन जा बसि मेन पॉइंट मां तव्हांखे ॿुधाए सघंदी मां। सिंध जेका आहे इन खे फ़तह करण जो अरबनि जी पुराणी ख़्वाहिश हुई, पर हालातुनि जे नासाज़ हुजण जे करे जेको आहे उहे इंतज़ारु कंदा रहिया। जॾहिं उन्हनि अरब इराक़ ऐं शाम ऐं ईरान खे फ़तह करे वरितो हुयो त उन्हनि खे सिंध खे बि फ़तह करण जो इरादो हुयो। पर जॾहिं हज़रत उमर रज़ा जे ज़माने में उन मुक़ैज़ा जेको हुयो देबल ते हमिलो कयो हुयो, ऐं हज़रत उस्मान जे ज़माने में वरी हज़रत उस्मान जे ज़माने में हुकुम बिन हदी समुंड जे रस्ते बलोचिस्तान ऐं सिंध जो ॾाखणो ॾिसणु आयो हुयो। ऐं हज़रत अली रज़े जे ज़माने में वरी मुसलमान पहुता हुया, पर मगर सियासी मसइलनि जे करे अॻिते वधी न सघिया हुया। इमाम माविया जे ज़माने में पेशरफ़त ज़रूरु थी, मगर अरब फ़ौज खे मकरान में शिकस्त थी ऐं वापसि मोटी विया। दौर उमैया में हुकुमरान जेके हुया उहे माविया खां वठी वलीद ताईं अरब मकरान काबुल ऐं कंधार जे इलाइक़नि में बराबरि मसरूफ़ रहिया। वलीद जे ज़माने में जॾहिं मकरान ऐं काबुल ते मुसलमाननि जी हुकूमत क़ाइमु थी वई ऐं ख़ुश्की जे रस्तनि ज़रिए इस्लामी सल्तनत सिंध जे सरदनि सां मिली वई, त उन्हनि खे अञा बि सिंध जे फ़तह जा मौक़ा वधी विया हुया। अहिड़ी तरह बनु उमैया जे दौर हुकूमत जे ख़लीफ़े वलीद बिन अब्दुल मालिक वफ़ात जंहिंजी 714 आहे, उन जे ज़माने में संदसि इराक़ जे गवर्नर हजाज बिन यूसुफ जेको उनखे राज़ी कयो हुयो त सिंध ते हमले जे लाइ। पर हजाज बिन यूसुफ जे ज़माने में जेको अरब अमारात ऐं मकरान जे इलाइक़नि में अरबनि जे फ़तह जो ज़ोर शोर सां जारी हुई, खिन उन वक़्तु सिंध खे फ़तह करण जो जवाज़ मिली वियो हुयो। उन जे लाइ छा थियो हुयो त जेको उन अरबनि जे जेको हिकिड़ो जहाज़ हुयो धाड़े लॻण सबबु जो वाक़ियो उन ॾींहंनि में पेश आयो हुयो, जेको देबल जे मक़ाम ते। उन्हीअ में जेको हुयो इन सिलसिले में हजाज बिन यूसुफ ख़लीफ़े खे इन ॻाल्हि ते राज़ी करे वरितो त शिकस्त या फ़तह जी सूरत में ख़ज़ाने मां ॾहूण भरी ॾींदो। इन वाइदे ते ख़लीफ़े खेसि इजाज़त ॾिनी ऐं हजाज बिन यूसुफ पंहिंजे भाइटे मोहम्मद बिन कासिम खे जेको आहे उन सिंध में मोकिलियो। मोहम्मद बिन कासिम खे हुन मोकिलियो। उन जी सरबराही में जेको हुयो इहो सरबराह हुयो, ऐं उन में 6000 फ़ौज जेको हुयो मकरान जे रस्ते सिंध ॾांहुं मोकिली वई। ऐं ॿिए तरफ़ सिंध में राजा ॾाहिर जी हुकुमरानी में मज़हबी छिकताण मौजूदु हुई, जंहिंजे करे अवाम अक्सरी हिंदू हुआ। उन खां अलावा केतिरा ई अहिड़ा क़बीला जहिड़ो जत चना समा साता ऐं इन्हनि जे जेके हुया इन्हनि जे पॉलिसियुनि खां बदज़न हुया। अहिड़ियुनि हालतुनि में न सिर्फ़ु राजा ॾाहिर जी मुखालफ़त कई वई, बल्कि मोहम्मद बिन कासिम जो पूर्ण साथ ॾिनो वियो। ईअं ई जॾहिं मोहम्मद बिन कासिम हमिलो कयो त जेको आहे राजा ॾाहिर जेका अंदरि पॉलिसी हले पई उनजी हुकुमरानी में, उन्हनि जेको आहे मोहम्मद बिन कासिम खे सॼी इंफॉर्मेशन ॾिनी। उन में जेको आहे राजा ॾाहिर खे शिकस्त थी देबल जे उन ते हंध ते इहे पहिरियों उन्हनि देबल फ़तह कयो हुयो। अरबन 712 में देबल खे फ़तह करे वरितो हुयो। उन खां पोइ जेको हुयो उन्हनि जी कामयाबी जो जेको ज़ोर वधंदो वियो, उन खां पोइ उन्हनि नेरून कोट सेवस्तान मुल्तान सखर ऐं ॿियनि शहरनि ताईं पहुता। हिन दौर में जेको हुयो हिननि जो अरबनि जो जेको गादी जो हंधु हुयो अरोड़ हुयो। उन खां पोइ ॿिए नंबर ते उन्हनि गादी जो हंधु जेको मंसूरा रखियो, ऐं आख़िर में उन्हनि जेको हुयो ठठो रखियो। हिन दौर में जेकॾहिं ॾिठो वञे त जेको आहे सिंधी नसर तमामु घणी तरक़ी कई हुई। ख़ासि करे असां ॾिसूं त नसर में क़ुर पाक जो सिंधी में तर्जुमो थियो हुयो। ऐं इन दौर में जेका सरकारी ॿोली हुई उहा इन्हनि जी अरबी हुई। ऐं इन दौर में केतिरा हुक्मरान आया। सभिनी खां पहिरियों त तव्हां ॾिठो त सिंध ते मोहम्मद बिन कासिम जेको हुयो गवर्नर हुयो, पर 717 ईस्वी में जेको हुयो मोहम्मद बिन कासिम खे क़ैद कयो वियो हुयो, क़ैद करे इराक़ मोकिलियो वियो हुयो। ऐं 718 में क़ैद दौरान ई क़तल कयो वियो हुयो इनखे 718 में। ऐं उनजी जॻह ते यज़ीद बिन अबी कब्शा खे सिंध जो नओं गवर्नर मुक़ररु कयो वियो हुयो। उन खां पोइ जेको हुयो इन सिंध ते जेको ॿियो ख़ानदान आयो हुयो उहो हाकिम बनु उमैया ख़ानदान हुयो। उन खां पोइ अब्बासी ख़ानदान आयो। ऐं 3 नंबर ते जेको हुयो आख़िरी हुकुमरान हंबारी ख़ानदान जो हुयो, जंहिंजो नालो आख़िरी हुकुमरान जेको ख़फ़ीफ़ हुयो, जंहिंखे 1026 में मोहम्मद गज़नवी जेको शिकस्त ॾिनी हुई।
950 में जेकॾहिं ॾिठो वञे त 950 में ई सूमरा जेको हुया अंदरूनी तरह ते या सियासत तौर ते हिन में जेको आहे उहे पंहिंजे अची चुका हुया, पर जेको आहे उन वेंदो इन खे असां हिते ख़तमु कयूं था। उमेदु आहे त तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। इहे इन दौर जो इख़्तिताम जेको थियो हुयो 1050 में थियो हुयो। मां तव्हांखे ॿुधायो त 950 खां ई जेका सूमरा हुया मुंतशिर थी चुका हुया इन हुक्मरानी में। उहो पंहिंजे मतिलबु